नासिर कराची में सकाफत खाते पारां ब्लॉक प्रिंटिंग वर्कशॉप मुनक़िद कई वई आहे, जंहिंमें अजरक विहाड़नि ऐं ॿिनि शयुनि ते ब्लॉक प्रिंटिंग जी सिख्या ॾिनी पई वञे। वधीक तफ़सीलात पेश आहे ख़ालिद चलबाणी जी हीअ रिपोर्ट। कराची में सकाफत खाते पारां ब्लॉक प्रिंटिंग वर्कशॉप मुनक़िद कई वई। संबारा आर्ट गैलरी में लगायल वर्कशॉप में नौजवाननि के अजरक विहाड़नि ऐं ॿियनि शयुनि ते ब्लॉक प्रिंटिंग जी सिख्या ॾिनी वई। तक़रीब में सकाफत खाते जे डायरेक्टर जनरल मुनवर महेसर ख़ासि महिमान तौर शिरकत कई। सकाफत खाते जे डायरेक्टर जनरल मुनवर महेसर वर्कशॉप जो जाइज़ो वरितो ऐं बाग पीरज़ादा जे कयल कोशिशुनि खे साराहियो। साईं ॾिसो, कल्चर जा असांजे जेका कल्चर आहे हुनजा ॿ पार्ट आहिनि। हिकिड़ी आहे टेंजिबल कल्चर जेका नज़र अचे पई, हिकिड़ी आहे इंटेंजिबल कल्चर जेका नज़र अचे बि थी नथी नज़र अचे। जेका सो नज़र ईंदड़ कल्चर में त मिसाल तौरु तव्हांजो मोहनजो दड़ो थी वियो, यानी रनीकोट थी वियो ऐं ॿिया अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि आर्कोलॉजिकल प्लेसिस थी विया। इंटेंजिबल कल्चर जेका आहे हुन में तव्हांजी मूसीक़ी थी अचे, तव्हांजी आर्ट थी अचे, तव्हांजी आर्टिज़नशिप थी अचे पई, जंहिंमें तव्हां मुख़्तलिफ़ क़िस्म जी शयूं कयो था पिया। तक़रीब जे ऑर्गेनाइज़र बाग पीरज़ादा चयो त असांजे नौजवाननि में तमामु घणो टैलेंट मौजूदु आहे। लिकियल टैलेंट खे ज़ाहिर करणु तमामु घणो ज़रूरी आहे। मां सम्झंदमि हिकिड़ो मौक़ो आहे जेको कल्चर डिपार्टमेंट ऑर्गेनाइज़ करायो आहे ऐं मां हिनखे क्यूरेट कयो आहे। ॾाढो बहितरीनु इनिशिएटिव आहे। ब्लॉक प्रिंटिंग जेका तव्हांखे बि ख़बर आहे त सिंध जी असांजी सकाफ़त जो हिसो आहे। असांजो अजरक इन ब्लॉक प्रिंटिंग जी टेक्नीक जे थ्रू ई तयारु कई वेंदी आहे। उहा टेक्नीक अॼु जे नौजवाननि खे सेखारणु हिकु क़िस्म जो तव्हांजो कॉन्ट्रीब्यूशन आहे, जेको एज़ एन आर्टिस्ट जेके हिते असांजो इंस्ट्रक्टर आहे जेका सेखारे पई। वर्कशॉप में शिरकत कंदड़नि जो चवणो हो त अहिड़नि सरगर्मियुनि सां नौजवाननि खे तमामु घणो फ़ाइदो थिए थो। ॾाढो सुठो पियो लॻे आहे, ॾाढी हेल्दी एक्टिविटी आहे। असांखे भाउ खे इनवाइट कयो ऐं कल्चर डिपार्टमेंट तमामु सुठो इनिशिएटिव आहे। सभु नौजवान जेके बि आहिनि, सभु नौजवान आर्टिस्ट आहिनि के पढ़नि था डिफरेंट डिफरेंट यूनिवर्सिटीज़ खां, उन्हनि खे इनवाइट कयो ऐं हिन हेल्दी एक्टिविटी में पार्टिसिपेट कयो। सबसे पहिरीं ॻाल्हि त हीअ की इलाही सुठो वर्कशॉप आहे। सही ॿारनि जे लाइ मतिलबु हिकिड़ी गॾिजी करे कमु करणु, आर्ट इटसेल्फ हिकिड़ो थेरेपी जो अमल आहे। त अने ब्लॉक प्रिंट असांजी सकाफ़त जी मुंहिंजे दरे जी 5000 साल पुराणी सकाफ़त आहे, उन्हनि खे असां रिवाइव था कयूं। मुंहिंजो ख़्यालु आहे त कल्चर डिपार्टमेंट ई तमामु सुठो इनिशिएटिव वरितो। फर्स्ट टाइम मुंहिंजी नॉलेज में घटि इहो आहे त फर्स्ट टाइम इहो थियो आहे।